नाज़िम दुरानी महर कचे में मुखबिन की बाज़ियाबीअ लाइ कश्मीर पुलिस जो ऑपरेशन जारी है। गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि सां मुक़ाबले में SHO जे शहीद थियण खां पोइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी वधीक पुलिस कचे में पहुतल है। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में छिकटाण सबबि कचे में ख़ौफ़ ऐं ॾेकाउ वारी सूरत-हाल है। ॻोठाणा पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। उन हवाले सां फरहान अली मलिक वधीक अपडेट करे रहियो आहे। जी इन वक्त में मौजूद आहियां कंदकोट भरिसां दुरानी मार थाणे जी हद में। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में अॼु ॿिए ॾींहं बि फायरिंग जी ॾे वठ जारी आहे। पुलिस तरफ़ां धाड़ेलनि ख़िलाफ़ जदीद हथियारनि सां फायरिंग कई पई वञे। धाड़ेलनि जो हिन वक़्त ताईं जेको आहे को बि नुक़सानु नाहे थी सघियो। SSP कश्मीर मुताबिक़ त धाड़ेलनि जो कुझु नुक़सानु थियो आहे जंहिंजी ॼाण हिन वक़्त ताईं नाहे मिली सघी। ऐं जेको पुलिस जो नुक़सानु थियो आहे जंहिंमें हिकु SHO शहीद थियो हुयो ऐं हिकु DSP ऐं एहलकार जेके उहे ज़ख़्मी थी पिया हुआ जिनखे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे। हितों जा रहवासी जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि ऐं जेके रहवासी आहिनि उहे घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि। SSP इरफान अली समो जो चवणु आहे त धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदी। जल्द मुग़ियुनि खे बाज़ियाब कराए ज़िले में अमन अमान बहाल करायो वेंदो। जी ऑपरेशन में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हिसो वठी रही आहे। 300 खां वधीक एहलकार SHOs DSPs ऐं एहलकार जेके उहे शामिल आहिनि। मुख़्तलिफ़ पुलिस जी गाॾियूं APC चैन्स जदीद हथियार जेके आहिनि उहे हिते इस्तेमालु कया पिया वञनि। SSP जो चवणु आहे त धाड़ेलनि जो ख़ात्मो करे ज़िले में अमन अमान बहाल कराईंदासीं जीअं हितों जा शहरी सुख जो साह खणी सघनि।